साईं अनवर सागर कांदड़ो साहब आहिनि ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि सभिनि खे दिलि जी गहराइण सां भलीकार। आउं गुज़ारिश कंदुसि कामरेड जाम साकी जे भाउ डॉक्टर सुल्तान खे त पाण अचनि ऐं मुख़्तसिर तौर ते ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइनि। महिरबानी इक़बाल जी ऐं अब्दी बख्तावर जी जेके सदाई मल्हाईंदी रहंदी आहे इहे जेके ॾियारा आहिनि ख़ासि करे कामरेड जा। असांजो ॻाल्हाइण हिकिड़ो त न ॻाल्हाइण जो तक़रीबन में हिकिड़ो इहो हूंदो आहे त कामरेड जो वॾे में वॾो असासो जेको आहे सो दोस्त आहे, नज़रियाती दोस्त आहिनि। दोस्त आहिनि उन्हनि वटि नज़रियाती बि आहिनि, कुझु थोरा घणा बिना नज़रिए वारा बि आहिनि जेके उहे बि दोस्त आहिनि। सो इन जे करे असीं सोचींदा आहियूं त उन्हनि दोस्तनि खे पहिरीं टाइम मिले पोइ जेको आहे सो उहो थींदो। बहरहाल ॿ चारि ॻाल्हियूं जेके आहिनि से सीक्वेंस खां अलावा ॻाल्हियूं कंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि त जाम नालो ई जेको आहे सो ॼमंदे ई जाम हो शुरू खां ई वठी। हुनखे नंढपण में इहो सेखारियो वियो त क़ुर शरीफ़ जेको आहे सो हक़ ऐं सच जो किताबु आहे। ठीकु आहे, उनजो हू यादि हाफ़िज़ थियो। पंजे वक़्तु निमाज़ूं, शायदि हाणे हिते जेके नंढड़ा वेठा आहिनि उन्हनि खे मञण में न अचे, पंजे वक़्तु निमाज़ूं तहजुद मतिलबु उथण जो नालो ई कोन्हे मस्जिद में। बाबा पढ़ाइण जेको आहे सो शुरू कयो त उन पढ़ाई में बाबा हिन इल्म सां गॾु हीअ बि आहे त उन में बि जेको आहे सो जगानू थी वियो हलियो। आख़िर में न बल्कि पोइ जॾहिं इहा ॻाल्हि आई सम्झ में त उते केरु आयो कामरेड ॿियो टियों पोइ जी ॻाल्हि। बहरहाल जे कामरेड सेखारियो त हक़ जी राह इहा आहे ऐं उन ॾींहं खां पोइ जेको आहे ताहयात उन ते क़ाइमु रहियो। उन जी जेको आहे सो जे लाइ जदोजहद कई। उन सां गॾु पोइ सभिनी दोस्तनि ॿुधायो टार्चर सठई, उन जेको आहे सो दोस्तनि सां बहस ॿिया मुबाहिसा ॿिया थिया, इहे सॼो इहो हलियो। ऐं कॾहिं बि जेकॾहिं हुनखे ॻाल्हि सही सम्झ में अची वई आहे, सही ॻाल्हि आहे उनजे ख़्याल जे मुताबिक़ ग़रीबनि लाइ आहे, पोरियतनि लाइ आहे, हारियुनि लाइ आहे त पोइ उन जे लाइ हू जान ॾियण लाइ बि तयारु थी वेंदो। कम्यूनिस्ट पार्टी खे छॾण जो बि शायदि को हिकिड़ो उन मथां नंढिड़ो सबबु इहो बि हुजे त हुन ॾिठो त हीअ जेके पंहिंजे मौक़ुफ़ था हटनि पिया था। जेकॾहिं मौक़ुफ़ खां हटनि था त पोइ ठीकु आहे, बिस्मिल्लाह, पोइ असां हिन सां गॾु नथा रही सघूं। हिकिड़ी ॻाल्हि थी आहे। ॿी ॻाल्हि जेका इक़बाल शुरूआति में कई, तुंहिंजो साथी मुंहिंजो साथी, जाम साकी जाम साकी, त मूंखे यादि आयो त जहाज़ जो जेको अगवा थियो उन में इहो थियो त भई असां तॾहिं आऊं सोवियत यूनियन में पढ़ंदो हुउसि। असांखे उहो उते ॿुधायो वियो त भई हाणे जहाज़ जेको आहे सो अगवा थी वियो आहे, इन खे गवर्नमेंट मोकिले पई थी, जिन जिन जा नाला आहिनि उहे सीरिया में शाम में लहंदो। ऐं उतां खां जेके कामरेड आहिनि, कामरेड जाम आहे या ॿिया ॿ टे दोस्त आहिनि, उन्हनि खे सोवियत यूनियन वारा वठी ईंदा, हिते वठी ईंदा। त असां बाक़ाइदे उन जी तयारी कई ऐं इहे नारा उते सोवियत यूनियन में बि हयासीं, तुंहिंजो साथी मुंहिंजो साथी, जाम साकी जाम साकी। वक़्त जी पाबंदी जी ॻाल्हि जंहिंमें सदाई आऊं जाम जे अॻियां फेल वेंदो हुउसि त मूंखे फ़ोन कंदो त अचु, बसि केतिरे अचे थो, केतिरे टाइम में थो अचे। अदा बसि शुरू में त इहो चवंदो हुउसि 5 मिंटनि में, अदा जेको आहे सो 5 मिंटनि में थो अचां। पोइ ख़बर इहा पई त आऊं वञी अधु कलाक में पहुतुसि। पोइ त तव्हां पाण खे ख़बर आहे त जाम वक़्त जी जेको पाबंदी नथो करे उहो छा आहे। उन खां पोइ अॼु जे जेका सियासी जेको आहे इन उथल पुथल में असांजी सही सोच रखण वारो कामरेड जाम साकी जा दोस्त हुजनि, चाहे ॿिया हुजनि, ॿी कंहिं सियासी जेको आहे सो सियासी लीडर जा पोइ अलॻि हुजनि, लेकिन ग़रीबनि लाइ कमु कंदड़ हुजनि, तबक़ाती जदोजहद वारा हुजनि, मतिलबु जे सियासत करण वारा हुजनि, उन्हनि जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त जेको आहे सो इहो पहिरीं जाम खां सिखणो पवंदो। गुरुद्वारे जाम खां सिखणो पवंदो त तव्हां पंहिंजो मौक़ुफ़ त रखो था, लेकिन सामने वारे जो मौक़ुफ़ ॿुधो त सही। असां सिर्फ़ु आऊं सचो आहियां इहो जेको आहे सो अॼु जे मतिलबु आऊं नथो चवां त फलाणे में आहे फलाणे में आहे, लेकिन अॼु जे दौर में इहो तमामु घणो अची वियो आहे। ॿी ॻाल्हि त तइलीम जी आहे। मुंहिंजे ख़्याल में वाह बि कई हूंदी त
अॼु जे दौर में जेको आहे सो उहे इंस्टीट्यूशन्स न आहे जिन में असां पंहिंजी सियासत खे इहो करे ॾिसूं। सो इन्हनि चंद ॻाल्हियुनि जो जेको आहे सो ख़्यालु रखणो पवे थो। इक़बाल जी चए थो मूंखे डपु थो लॻे जो पर्ची अची वेंदी। सो बहरहाल इहो आहे हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे त ॾाढी ॾुखी, लेकिन मतिलबु अॼु करियां थो तव्हां सभिनी दोस्तनि जे साम्हूं। जाम जा उहे दोस्त जेके गॾु जेल में बि रहिया, लेकिन जॾहिं इहो पार्टी में डिवीज़न आई, पार्टी छॾी जॾहिं हिकिड़ा थिया कहिड़ा मेंशविक बल्शिक जेके थिया मतिलबु उहे थिया, उन्हनि मथां जेके दोस्त उन्हनि मथां ई उन्हनि धुड़नि मथां ई जेके थिया मायूस थिया, उन्हनि पोइ जाम जे ख़िलाफ़ु जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कयो त उन्हनि बजाए सियासी बहस जे उन्हनि पोइ अख़लाक़ी बहस शुरू करे ॾिनो। जाम खे जेको आहे सो गारियूं ॾियणु शुरू कयूं, ॿियो चयो त हिकिड़ी न पर ॿ चारि महफ़िलूं अहिड़ियूं हुयूं जेके आउं वेठो हुउसि त हिकिड़े हमरा उनखे जंहिं इहा ॻाल्हि कई पई उनखे चयईं की यार जाम जो भाउ वेठो आहे। हू त न ॾिस वारिस आउं जेकॾहिं भाउ जी हैसियत सां पोइ त पाण वटि जेको सिंध में आहे दादा असां बदिलो वठंदासीं, लेकिन आउं ॾिसां थो त हीअ सियासी मायूस माण्हू आहिनि जिन खे जाम मुंहिंजा ॿिन्ही घणी उमेद हुई, लेकिन हिननि जी तइलीम जेका असां सही न थी हुई इन जे करे उहे मायूस आहिनि। पोइ पंहिंजनि ग़लतियुनि जो बि जेको आहे सो इहो अज़ालो इहो था कनि त सॼो ॾोह जाम जो आहे। सो अॼु जी लेफ्ट जे दोस्तनि खे जेको आहे खाबीदुर जे दोस्तनि खे आउं इहो ई चवंदुसि त महिरबानी करे जंहिंखे बि सियासी वर्कर जेतिरा बि ठाहियो था उन्हनि खे जेको आहे सो पूरे फुल मतिलबु उन ताईं वठी अचो। ईअं न थिए जो सुभाणे का बि ॻाल्हि थिए त उन मंझि जेको आहे सो असां सभिनी खे उहे गारियूं ॾियणु शुरू थी वञनि ऐं मतिलबु तमामु इहो थी वेंदो आहे। टी ॻाल्हि मतिलबु आख़िरी ॻाल्हि इहा आहे त अॼु जी दुनिया में रुगो जेको आहे सो भञदार जो शिकार जेको सरमाएदार न आहे, असां बि जेका सम्झूं था त सही सोच वारा आहियूं, खाबीदुर वारा आहियूं, उहे बि जोड़ तोड़ जो शिकार आहियूं। ऐं उन जो वाहिद सबबु इहो आहे त असां मार्क्सिज़म शायदि मथाचिरो पढ़ियो आहे। जीअं क़ुर शरीफ़ पढ़ंदा आहियूं तीअं असां पढ़ी जेको आहे सो इन ॻाल्हि जी करे उनखे डीपली पढ़ूं, उन जी जिदलियात खे पढ़ूं, छाकाणि जो दुनिया बदिलजंदी, माशरो बदिलजंदो इहो जिदलियात में आहे, पर असांजी ख़्वाहिश जे मुताबिक़ बदिलजे उन जे लाइ लाज़मियात असीं उनजो हिसो थियूं। सो असांखे उन जो हिसो थियणो पवंदो, उन जे तंहिंखां सवाइ असांजी मर्ज़ी जे मुताबिक़ न थींदो। आख़िरी ॻाल्हि इहा आहे त सोशल मीडिया ते अॼुकल्ह सभई जेके वेठा आहियूं तव्हां सभिनी खे ख़बर बि हूंदी त इंडियन हिकिड़े कामरेड दोस्त इहो लिखियो आहे, उन बाक़ाइदे इहो लिखियो आहे त कामरेड थियणु तमामु सवलो आहे, लेकिन उहा कामरेड पाई निभाइणु ॾाढो मुश्किल आहे। इन जे करे महिरबानी करे पंहिंजो पाण खे कामरेड तॾहिं सॾायो, मतिलबु हुन लिखियो आहे ऐं न पियो चवां त तॾहिं सॾायो जॾहिं तव्हां उन जे उसूलनि ते पूरा लहो था। सो आऊं इहा ॻाल्हि बिल्कुलु वसूख़ सां चवां थो त जाम कामरेड जे लफ़्ज़ जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी जेका आहे सा जियो आहे ऐं आख़िर ताईं उन कामरेड ई रहियो, सचो पचो इहो कामरेड रहियो। सो तव्हां सभिनी जी महिरबानी जेके हिते आया आहियो, ऐं तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां ऐं जिन मुबारकूं ॾिनियूं आहिनि जाम जे ॼमण जूं, उहे उन्हनि सभिनी खे सभिनी साथियुनि खे बि मुबारक, छाकाणि जो असीं जाम जे ॼमण खां पोइ हुन जा कोई लॻी महिरबानी कंदा।